पीजो ॻोठ लॻ ॻोठ हाफ़िज़ महेसर में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़त्ल थी वई आहे। वांखे ॿुधाईंदासीं। नासिन जवाबदार सिराज महेसर घरवारी साबरा महेसर खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। बिरादरी जतोई पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अहम ख़बर खां नासिन नवांखे आगाह कयो पिया। पीर ॻोठ लॻ ॻोठ हाफ़िज़ महेसर में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़त्ल थी वई आहे। जवाबदार सिराज घरवारे साबरा महेसर के बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। बिरादरी जतोई पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयो पिया। पीर ॻोठ लॻ ॻोठ हाफ़िज़ महेसर में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़त्ल थी वई आहे। जवाबदार सिराज महेसर घरवारी साबरा महेसर के बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सन टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सईद चनो। जी सईद चनो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां वांखे ॿुधाईंदोमांव। पीर जो ॻोठ भरिसां बरादी जतोई थाणे जी हद आहे, जिते ॻोठ आहे हाफ़िज़ सॼण अली महेसर में, जिते जवाबदार आहे अल्लाह बख़्श सिराज महेसर पारां पंहिंजी घरवारी साबरा खे बंदूक जा फायर करे। जी मां हलो जी मां वांखे ॿुधाईंदोमांव। पीर जो ॻोठ भरिसां बरादी थाणे जतोई हद आहे, जिते ॻोठ हाफ़िज़ सॼण महेसर में अल्लाह बख़्श उर्फ़ जवाबदार आहे अल्लाह बख़्श उर्फ़ सिराज महेसर पारां पंहिंजी घरवारी आहे साबरा महेसर खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। उन खां पोइ अहिड़ो महिरबानी सईद चना तफ़सील ॾियण लाइ।